अॻूणे सूबाई वज़ीर मीर नादिर मक्सी जो चवणु आहे त 2010 वारी बोर्ड ऐं हाणोकी बरसाती बोर्ड में फ़र्क़ु आहे। सार संभाल न थियण करे सिम नाला उथलिया आहिनि, जंहिं पूरी सिंध खे ॿोड़े छॾियो आहे। हुकूमत थियल नुक़सान जा अंग अखर गॾु करे रही आहे। समूरनि मुतासिरनि जी मदद थींदी। नसीराबाद भरिसां 4 ॾींहं अॻु विझ किरण सबबि फौत थी वियल 3 ॻोठाणनि मोहम्मद अमीन, मोहम्मद ख़ान, मोहम्मद इसाक़ जे पोरनि सां अॻूणे सूबाई वज़ीर मीर नादिर ख़ान मक्सी ऐं PPMN मीर आमिर ख़ान मक्सी संदन ॻोठ वका मोरी पहुची ताज़ियत कई। उन मौक़े ते मीर नादिर मक्सी ऐं मीर आमिर ख़ान मक्सी जो चवणु हो त वॾो ॾुख ईंदड़ सान्यो आहे। फौतनि जे वारसनि जी सहायता लाइ सिंध हुकूमत माली मदद कंदी। मीर नादिर मक्सी चयो त 2010 जी बोर्ड ऐं हाणोकी बरसाती बोर्ड में वॾो फ़र्क़ु आहे। सार संभाल न हुजण करे सिम नालनि मां पाणी उथलियो आहे, जंहिं पूरी सिंध खे ॿोड़े छॾियो आहे। हुकूमत थियल नुक़सान जा अंग अखर गॾु करे रही आहे। समूरनि मुतासिरनि जी मदद थींदी, कंहिंखे बि अकेलो न छॾियो वेंदो। MNA मीर नादिर ख़ान मक्सी जो चवणु हो त हुकूमत रिलीफ जो कमु शुरू करे छॾियो आहे। सरकारी इमारतुनि ख़ासि तौर ते आरज़ी तौर ते स्कूलनि ऐं कॉलेजनि में मुतासिरनि खे रिहाइश ॾिनी वई आहे। हुन चयो त तरबेला डेम जो छॾियल पाणी सिंधू नदीअ ते असरअंदाज़ थींदो, जेको 22-23 अगस्त ते पहुची रहियो आहे। कोशिश आहे त पाणी खे रस्तो ॾियारनि। उन मौक़े ते PP ज़िले कंबर शदाद कोट जो जनरल सेक्रेटरी हाजी मोहम्मद बुनल सुमरो, तालके नसीराबाद जो सदर ख़ान मोहम्मद पुल पोटरो, गुलाम रसूल खोसो, उमर अज़ीज़ छुटो ऐं ॿिया कारकुन मौजूदु हुया।